अस्सलाम वालेकुम मेरे यूट्यूब साथियों, उम्मीद तमामु ख़ुशि ऐं बाश हूंदव। साथियों, अॼु हिकिड़ी किताब सां गॾु हाज़िर थियो आहे। हिकिड़ो किताबु हिकिड़ा रांझू लखां ते मट जीअं थींदो आहे। सो हीअ किताबु आहे सिंध में जैन मत। सिंध अॻु में हाणे हिकिड़ो ॿियो बि किताबु आयो आहे हिकिड़े जो लेखक जो, सिंध मज़हबनि जी मां। ॾाढी ज़बरदस्त शइ आहे, ॾाढी बहितरीनु शइ आहे। हीअ बि हिकु सिंध जे में जैन मत, ॿुध मत, जैन मत ऐं ॿिया खोड़ सतरा आसार आहिनि सिंध में। उन्हनि जे हवाले खां सिंध तारीख़ी शइ रही आहे, सिंध मज़हब जी माउ रही आहे। सिंध हर हिकु मज़हब खे पंहिंजो मान ॾींदी आहे, हर हिकु फ़िरके खे मान ॾींदड़ आहे, हर हिकु इंसान सां मुहबत कंदड़ आहे। उन जे हवाले खां ही तारीख़ी दस्तावेज़ आहे। अॼु अलाए छो माण्हू असांजो जेको आहे सो इंतिहा पसंदि थींदो पियो वञे, शिदत पसंदि थींदो पियो वञे। ॾाढी इहा ॾुखाईंदड़ अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। पर हाणे असांखे पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे माण्हू वतन सां, पंहिंजनि इंसानियत सिखणु घुरिजे। मज़हब आहिनि, मज़हब खे मान ॾियणु घुरिजे। मज़हब पंहिंजी जॻह ते इंसान जे लाइ अहम आहे, पर इंसानियत बि, मज़हब असांखे इंसानियत थो सेखारे, हिक ॿिए सां मुहबत थो सेखारे, इख़लाक़ थो सेखारे, क़दुरु थो सेखारे पियो। ऐं असांखे उहे मज़हब जी रस्तो अख़्तियार करणु घुरिजे जेको मज़हब असांखे सम्झाए थो। इंसानियत, भाईचारो जेको असांखे मज़हब सेखारे थो, न की असांखे शिदत पसंदि थियणु सेखारे थो। मज़हब जो मतिलबु इहा आहे हिक ॿिए सां मुहबत करणु, प्यारु करणु, हिक ॿिए जी जेको आहे सो इज़त करणु। सो असां वटि अहिड़ी शइ का ॻाल्हि आहे कोन, पर सिंध में अहिड़ी शयूं, अहिड़ा किताब लिखजनि पिया त सिंध में जेको आहे जेके मज़हब रहिया आहिनि, माण्हुनि हिक ॿिए जे मज़हबनि खे, हिक ॿिए खे मान ॾिनो आहे, इज़त ॾिनी आहे। इंसानियत सभु कुझु आहे। मां हिते लेक्चर ॾियणु कोन वेठो आहियां, बसि हिकिड़ी जेका किताब आहे उनजो थोरो पस मंज़र पियो थो ॻाल्हायां त किताब छो अहिड़ा असां वटि लिखिया था वञनि, छो अहिड़ा किताब असां वटि मौजूदु आहिनि। छो त तारीख़ी हैसियत त असां वटि इहा शइ रही आहे। असां आहियूं असां मज़हबनि सां प्यारु कंदड़ आहियूं, इंसाननि सां प्यारु कंदड़ आहियूं। छो त हर को फ़िरको, हर को मज़हब, हर को माण्हू पंहिंजो पाण ॼाणे। असां सिर्फ़ु हिक ॿिए खे मुहबत ॾियूं। अहिड़ो जहान, अहिड़ी सिंध माज़ी में रही आहे। इनशा अल्लाह ईअं अॻिते बि रहंदी। पढ़ो, किताब ॾिसो। हीअ किताब बदर अबड़े जो आहे। जंहिं बदर अबड़े माण्हुनि जे नाले सां किताब ॿिया बि खोड़ सारा किताब लिखिया आहिनि। ऐं जेको आहे तारीख़दान माण्हू आहे। इन अॻ में ॿिया किताब आहिनि। वीडियो जो आगाज़ था कयूं, किताब जो तारीफ़ था कयूं। इन वॻ में चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, कमेंट ऐं ॿियनि सोशल प्लेटफॉर्म ते ॿियनि संगत सां वंडे कंदा त वॾा वड़ थींदा, तव्हांजा लख लाइक थींदा। छो कि हीअ किताबु आहे सिंध में जैन मत ऐं बदर अबड़ो लेखक आहे। किताब A4 साइज़ में आहे ऐं हर पनो हिन जो रंगीन आहे। साथियों, हीअ किताब 2018 में शायदि थियल अञा पियो आहे मार्केट में। पर हिन इदारे जी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त क़ीमतूं न आहे वधाईंदो। क़ीमत 400 रुपये में तव्हांखे मिली वेंदो। सिंध में जैन मत, असांजो बदर अबड़ो, हीअ किताब जेको आहे सो हिन इदारे खां कॉल करे बि घुराए सघो था। लाड़काने में, हैदराबाद में, उसे पासे में मौजूदु आहे, मिले थो पियो। ऐं हीअ जेको आहे सो चैप्टर्स आहिनि लेखक पारां। इब्तिदा नाशिर जो नोट, फ़लसफ़ो ऐं तारीख़, जैन मत जो तारीख़ी पस मंज़र, जैन मत जो फ़लसफ़ो ऐं मुआशी, किरत ॿुध मत जी जैन मत, तीर्थंकर छा आहे, जैन मत जा 24 तीर्थंकर, ऋषभनाथ, आदिनाथ, ऋषभदेव जी माउ जो ख़्वाबु, आजिदनाथ। साथी इन खां त पाण अणवाक़िफ़ आहियूं, पर जेके आहिनि सो हीअ किताब जो हिसो आहिनि। असांखे इहे शयूं पढ़णियूं पवंदियूं। ऐं जेको आहे सो जेके शयूं असांजे तारीख़ सां आहिनि, असां उन्हनि खे त कोन पंहिंजनि शयुनि खे विसारींदासीं। चंद्र पृथनाथ हीअ जेके आहिनि सो ज़बरदस्त। तिन में तव्हांखे मां तस्वीरूं बि ॾेखारींदो हलां थो। हीअ चैप्टर्स आहिनि गारो, स्टूपा, सिंध, कच्छ ऐं गुजरात जो कुझु तारीख़ी पस मंज़र, तारीख़ ॻाल्हियूं। हीअ किताब तारीख़ी दस्तावेज़ जेको शायदि ई मां हिन किताब खे विसारे सघां, छो त हीअ शइ अहिड़ी आहे, अहिड़ो हिन में कमु थियल आहे। हीअ किताब तारीख़ी ॻाल्हियूं, हिन में मां तव्हांखे थोरो तारीफ़ बि कराईंदुसि। साल 1986 में ताजा जनमु, पेरो भेरो भोॾे सर कारूं जर वीरा वा,
गोड़ी वारा मंदर ॾिठा त हिकु अजीब उदासी मुंझ मसु कई त अॼु बि जॾहिं उॾां वेंदो आहियां तॾहिं ज़रे घटि साॻी कैफ़ियत थींदी आहे, पर उहो अॻूणे मुंहुं ॼाणो की उदास में फ़र्क़ु आहे। अॻूणी मुंहुं जीन मत खां बेख़बरी सबबु हुई। मंदर जी दरनि ऐं सदन खे भॻल टुटल या नक्श डथल मूर्तियूं हिकु भुआते शींहं जा राकास जो छबियूं ॾियो परसा रखिया ख़ामोश घोर सां ॾिसंदियूं हुयूं, ॼण पुछंदियूं हुयूं त तूं केरु आहीं, हिते छो आयो आहीं। आउं तजुस सां सोचींदो हुयुसि त हीअ कंहिंजूं शयूं शींहं कंहिंजूं छबियूं आहिनि, एतिरियूं डिॼाईंदड़ छो आहिनि, किथे कंहिं सरसतो जी जहिड़ी हिकु उॾामंदड़ मखलूक ॼण इमारत जो बार पे कीअं खणी बीठी हूंदी, किथे के मूर्तियूं नची रहियूं आहिनि त वरी किथे ऊंदाहे कोठियुनि जे दीवारनि ते को तपोसरी पल पई वेठो हूंदो, किथे का बीठल मूर्ति हथनि में सूरजमुखी गुल झले असांखे नज़र रखी बीठी हूंदी, किथे कंहिं मूर्ति जे पेरनि में को जानवर त वरी किथे कंहिं मूर्ति जे पेरनि में हंस पखी वेठो हूंदो। सभु कुझु पुरस्कार ऐं ॾुतल ख़ुदि मुख़्त असांजी हीअ हालत छो आहे, केसि ताईं रहंदी उदासी वरी कैफ़ियत वारी, इहा असां तबाही हाल सबबु हुई। साथियो, हीअ असांजे बदरफ़ड़े जा लफ़्ज़ आहिनि जेके मां त हैरान आहियां। जैन मत ऐं ॿुध मत पाण में हमसर हमवतन, पर ॿुध मत तमामु तेज़ी सां पकिड़ियो। ईअं छो थियो? हिते सरपस्ती जो बुनियादी उसूल लागू थिए थो। हिंदुस्तान जे हिकु वॾे फाते चंद्रगुप्त मौर्य जॾहिं तख़्त छॾे ड्रकवर्ती जैन मत अख़्तियार कयईं, पर अशोक आज़म चंद्रगुप्त जो पोटो जॾहिं फतवा जे अरूज ते पहुतो त ॿुध मत जे पैरोकार थी वई। पूरे ज़ोर शोर सां ॿुध मत जी सरपरस्ती कयईं, हिंदुस्तान खां ॿाहिरि ताईं प्रचार कयईं। पूरे किशान दौर खां कशक ॿुध मत ते हथु रखियो, ॿुध मत खे परे परे ताईं पखेड़ियो, यानी जेके कंहिं मत खे रियासती सरपरस्ती मिली थी उहो वधीक ताक़त सां भरे परे ते पखिड़े ॾातार थिए थो। जैन मत खे रियासत जी तरफ़ां अहिड़ी सरपरस्ती न मिली। अंग्रेज़ी ॿोली में हिन मौज़ूअ खे खोड़ सारो कमु थियल आहे, पर सिंधी ॿोली में जैन मत बाबति का बि ख़ामोशी न कराए। मूं कोशिशि कई सिंधी पढ़ण खे हिन किताब जो किताब में जैन मत जो फ़लसफ़ो, तारीख़ ऐं जाग्राफी बयानु करण सां गॾु सिंध में मौजूदु जैन मंदरनि जे जिन पार्कनि में ॾहाड़ा देवालया चवनि था, उन्हनि जो जुदा जुदा तफ़सील पेश कजे। मूं पंहिंजे वक़्त हर कोशिशि कई शाल क़बूल पवे। बिल्कुलु मूं कोशिशि कई आहे त हिन किताब में जैन मत जे फ़लसफ़े नज़र जो ॾिसिजे त हू जैन मत में जती ज़ात पात नफ़ी थियल आहे। हा, नफ़ी केतिरी हक़ीक़त केतिरी मुबह हिन स्टडी में दौरान उहा ॻाल्हि साम्हूं आई त ख़ुदि जैन मत में ऊच नीच जातियुनि जो तस्वुरु आहे। जेतोणीकि उहो चयो वञे थो त जन्म सां कम सां हूंदो आहे, माण्हू पंहिंजे अमाल मूजिबि पंहिंजो भाग मुक़ररु ठाहे थो, यानी बरहोम खत्रीय वश वग़ैरह जनम सां न, पर कर्मनि अमाल सां न। पर उहो सचा जैन मत वारनि जो वीसा जनम वरनि में हो, जीअं डंगाम्बरमन उहो अक़ीदो आहे त को बि तीर्थंकर फ़क़ति खत्री कर्म में पैदा थी सघंदो, या औरत तीर्थंकर जे रतबे खे पहुची नथी सघे। साथियो, हीअ जेको आहे सो बदरफ़ड़े जा जेके लिख हुया तव्हां ॿुधो। मां ज्ञान जी शरण में आहियां, मां दर्शन जी शरण में आहियां, मां चरतनि जी शरण में आहियां, मां तपस्या ऐं ध्यान जी शरण में आहियां, मां त्याग जी शरण में आहियां, मां तीर्थंकर जी शरण में आहियां, मां महावीर जी शरण में आहियां। हीअ हर पनो इहो जेको आहे सो थुल्हो ऐं रंगीन आहे, ऐं हुन में तस्वीरूं ॾेखारियल आहिनि। रंगीन तस्वीरूं सां तव्हां पाण ॾिसी पसरी सघो था पिया। त हीअ मज़हबनि जे हवाले खां हिकिड़ो लाइफ सर्किल, हीअ हिंदुस्तान गॾियल जेको नक्शे में ॾेखारियो आहे। महाराष्ट्र हीअ जेके जैन मत जा आसार रहिया आहिनि उन्हनि जे मुख़्तलिफ़, मां जेकर सॼे किताब खे उथल पुथल कंदसि त घणो कुझु किताब में टाइम लॻंदो, घणो कुझु आहे। हीअ जेको आहे सो महावीर जी मूर्ति, हीअ महावीर ॿुध मत ऐं जैन मत, ऐं हीअ जेको आहे तीर शंकर जी मूर्ति जी रवायती नमूने। हीअ जेको आहे सो तस्वीरूं चवां थो, हीअ सॼो किताब जेको आहे सो रंगीन आहे। हिन में मां तव्हांखे केतिरियूं केतिरियूं तस्वीरूं ॾेखारियां। जेको आहे सो हीअ थोरो तारीफ़ ॾींदो आहे। राजा सगर जे 60,000 पुट नांगरी दुनिया खे नदी जे पाणी सां ॿोड़े छॾियो, तबाही जो मंज़र। हीअ जेको तस्वीरूं उकरियल आहिनि हिन ते पथरनि ते, ॾाढो तारीख़ी कमु आहे, तहक़ीक़ी कमु आहे।
भद्रबड़े जा वॾा वड़ अचे हेॾियूं शयूं लिखियूं आहिनि। राणी मंगलावती ॿिनि ओटनि विच में ॿार जी मालिकी जो तकरार ॿुधी रही आहे। ही समतीनाथ ॿुध जेके जैन मत जा आहिनि। ही तस्वीरूं रंगीन। मां त अञा ही 40-45 पेजनि ते मस आयो आहियां त तव्हांखे ही जेको तारीफ़ ॾेखारे रहियो आहियां, जेको 10-12 पेजनि ते मुश्तमिल मिनी सूटा बि असां हिकिड़ो ॿुधोसीं लफ़्ज़। ही जेको आहे सो हिन लिखत निमीनाथ जी विहांउ जी तयारी में घोट जी आमद जो मंज़र। ही चिटसाली ज़रिए ही छा थो चए, राजा निमी कुमार जिन त्याग वारे फ़लसफ़ो ॿुधी सदमे में सही न सघियो। मां विचो वारी पियो तव्हांखे इहे तस्वीरूं ॾेखारियां। ही जेको आहे तस्वीर आहे, तस्वीर सां गॾु त्रिशला माता 14 ख्वाब ॾिसी रही आहे। ही जेको आहे सो महावीर जी मां ख्वाब में ज़ाहिर थियल मुक़दस शयूं। ही जेके आहिनि सो हाणे इन जे बारे में तफ़सील लिखियलु आहे। तफ़सील जेको आहे सो पढ़ंदुसि त किताब अलाए किथे वञी पुॼंदो। सो ही मचंद्र नाथ, ही जेके बि इन्हनि जा आसार, ही जेको आहे सो भोडेसर 10/10/1991 में वरितल। ही भोडेसर असां पाण इहे शइ ॾिसी आया आहियूं अखियुनि सां। सो साथियो, ही किताब तव्हांजे साम्हूं आहे। सिंध में जैन मत भद्रबड़े जो वठणु चाहियो, पढ़णु चाहियो, ॾस पंथ ॾेई छॾियो आहे। सिंध जी तारीख़ खे पढ़णु चाहियो, तव्हांजे साम्हूं आहे। न त जाॾे पेर ताॾे खेर, बसि वेंदे वेंदे हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु, वीडियो खे लाइक कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा लख लाइक। ख़ुशि रहो, आबाद रहो।